ॿियो चाचा लद्दाख ख़ैर आहे न? अब खैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे ॿुधायो ॿियो ख़ैर आहे कुझु लॻो पिया ख़ैर ख़ैर घणनि ॾींहंनि खां पोइ आहीं अलाए काथे गुम हुई अब छा ॿुधायांव घर जा कम घर वेठा आहियूं हिकु न ॿियो कम त आहे ई आहे घर जो हा साईं वॾे जी लोड ई घणा हूंदा बसि छा ॿुधायां अब्बा ओ अब्बा वरी तोखे छा थियो छोरा अब्बा अम्मा हुते परेशान लगी पई आहे वरी माणे खे कहिड़ी परेशानी वरितो झटि काॾे निकिरूं आज़ार आहे काॾे वञण जहिड़ो न छॾियो अथव अब्बा तोखे कीअं सम्झायां हिकु तूं महिमाननि सां वेठो हूंदो हर ॻाल्हि हिते पुछंदो आहीं घर ॾे सौदो कोन्हे अम्मा मांखे घड़ी घड़ी कुटी थी पई आहे तूं निकिरी ईंदो पंहिंजी जान छॾाए असांजे लाइ आज़ार करे ईंदो तूं बाक़ी नंढड़ो आहे सॼो ॾींहुं वेही वेही घर में खाई खाई सान थी पियो चंडा वञ वठी ॾियनि मां कोन वेंदो मां अम्मा ॼाण तूं ॼाण मां हाणे चवंदो आहे वञी न हुते वेठो थी ख़बरनि त न ईंदो बीह भला पोइ छोरो मार ज़हर थियो हूंदो आहे चंडो इहो घर ॾे वञी त हिक खां ॿी ॿुधाईंदो यार मां हलंदो आहियां हाणे ईअं न वरी चंडो हिक खां ॿी ॿुधाईंदो असां हाणे धक काॾो बर्दाश्त करे सघंदासीं राना मारी चंडी हा वञ वञ सौदो वठी ॾियनि ईअं जाई अॾा बने अॾा अॻे पुराणा वरी ठहनि ई न तंहिं महिल सौदो वठी ॾियनि भाउ